सिंधी उस्तादन समेत सिंधी शागिर्द मथां हमले ख़िलाफ़ सिंधी शागिर्द सथ पारां एहतजाजी रैली कढी ऐं मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त मौजूद शागिर्द अॻवान जेकी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इहो वाक़ियो जेको आहे कीअं पेश आयो। क्वायरी कमेटी ठही आहे, उन्हनि त पंहिंजी कोशिश में उहे लॻा पिया आहिनि। उन्हनि खे 15 ॾींहंनि जो सिंध गवर्नमेंट तरफ़ां टाइम ॾिनो वियो आहे त 15 ॾींहंनि में रिपोर्ट पेश कई वञे। असांखे नथो लॻे त का सिंध गवर्नमेंट जेका इहा कमेटी तश्कील ॾिनी आहे का उहा शफ़ाफ़ जांच करे ऐं उन्हनि खे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदी। पर हिकिड़ो 15 ॾींहंनि जो टाइम ॾिनो वियो आहे। पाण असीं पुरुउमीद आहियूं त इन कमेटी जे जेका इंक्वायरी थी करे ऐं जेको फ़ैसिलो ईंदो उहो साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच करे ॾिनो वेंदो। अगरि इहा कमेटी खां बाद में बि अहिड़ो फ़ैसिलो अची थो वञे जेको असांजे ख़िलाफ़ु आहे त पोइ असीं पूरी सिंध में एहतजाज ॻाल्हि ॾींदासीं ऐं हर सिंध जे हर शहर हर ॻोठ हर गली में पाण जमात इस्लामी जेकी गुंडनि जे ख़िलाफ़ु एहतजाज कंदासीं त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया पेश न अचनि ऐं शागिर्द पंहिंजी तालीम पर आराम सां पढ़ाए सघनि। बसि हिन मामले जो असीं चवंदासीं त असांजी उनखे ज़बान सां नफ़रत आहे, असांजी उनजी ॿोली सां नफ़रत आहे। असांजो जेको शागिर्द कलम खणी पढ़े थो लाइब्रेरियुनि में उन्हनि खां नफ़रत आहे। जीअं असांजो शागिर्द लाइब्रेरी में पढ़े थो उनखे उहे जमायत या गुंडा सॾु करे उते मारणु शुरू था करे वञनि। जीअं ॿियनि दोस्तनि खे ख़बर पवे थी त दोस्त ज़ख़्मी थिया आहिनि, उहे 2-3 दोस्त उन्हनि ॾे वञनि था त उन्हनि ते बि उहे बेरहमानो तशदुद करे उन्हनि खे उन राडनि सरियनि सां मारनि था। ॾिसो शव जेके एट ए टाइम गिरफ़्तार थिया आहिनि उन में FIR में 20 नामज़द आहिनि जेके अॼु बि यूनिवर्सिटी अंदरि घुमी रहिया आहिनि। असांजे आम शागिर्द खे जेको असांजो शागिर्द लाइब्रेरी में वेठो आहे उते वञी उन्हनि खे धमकाइनि था ऐं उहे ई लफ़्ज़ था चवनि हम आपको देख लेंगे। हिकु हू यूनिवर्सिटी अंदरि यूनिवर्सिटी हिकु तालीम जो इदारो आहे, न को जंग जो को मैदान आहे। हुननि 9 तारीख़ ते हमिलो कयो। अॼु हिकु जेकी हिननि रैली रखी आहे, रैली खां पोइ हू शागिर्दनि खे वञी करे चवनि था लाइब्रेरी में हम आपको देख लेंगे। असां इहो ई आलनि इदारनि खां मुतालबो कंदासीं त जेके हिन हमले में मौजूदु हुया नामज़द आहिनि अॼु बि यूनिवर्सिटी में घुमनि था, उन्हनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे ऐं सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी। असल में असीं क्लास वठी करे 12 बजे जो टाइम हुयो, क्लास वठी करे लाइब्रेरी वञी वेठासीं त उते कुझु छोकिरा उन्हनि जा आया जंहिंमें मुख्य जेके हुया उहे आर्यान ख़ासकेली ऐं कैफ़ अली शाह ऐं कुझु ॿिया गुंडा हुया। उहे आया, उन्हनि मूंखे सॾु करे जेको आहे उते ई लाइब्रेरी जे दर ते तशदुद कयो त उतां असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त निकिरी आयो, उनखे बि मारणु शुरू थी विया। तंहिं ते असांजो हिकिड़ो सीनियर उस्ताद आहे मोहतरम ॾाढो लतीफ़ जो पारखू आहे डॉक्टर रुकमान गुलपलारी, उहो जॾहिं ॿाहिरि निकितो त उन सां उनखे दिक़त न हुया वई। उनजे बावजूदि असांजी चेयरपर्सन आई, उन्हनि खे भॼायो। वरी असांजा दोस्त कुझु असांजो ॿुधी करे जॾहिं हुते आया त वरी उन्हनि ते ॿीहर हमलो कयो वियो। इन विच में जॾहिं सिक्योरिटी खे ऐं स्टूडेंट एडवाइज़र खे फ़ोन कई वई त बाद में स्टूडेंट एडवाइज़र आई। जॾहिं उन्हनि ज़ख़्मियुनि खे असीं अस्पताल खणी पिया वञूं त 3 दफ़ो वरी उते ई असांजे दोस्तनि ते हमलो कयो ऐं रतो रत कयो। इन शइ जी गवाह यूनिवर्सिटी जी जेका आहे स्टूडेंट एडवाइज़र डॉक्टर नौशीन आहे उहो पाण आहे। यानी कि हिकिड़ो बेरहमानो तशदुद कयो वियो। उते छॾाईंदे वक़्तु जेको आहे सो मैडम डॉक्टर नाहिद परवीन खे बि पिणु धकु लॻाए उन्हनि ते तशदुद थियो आहे। लाइब्रेरी जे अंदरि जेके गुंडा घिरी करे नियाणियुनि खे हरास करे उन्हनि ते तशदुद कयो वियो। लाइब्रेरी जी भञ कई हुई। तव्हांजे साम्हूं इहे वीडियोज़ पिया हूंदा कीअं था शागिर्दनि ते बेरहमाने तशदुद कनि। उनजे बावजूदि उन्हनि ज़ख़्मियुनि खे जेको आहे सो ॿाहिरि खणण जी जेको आहे इजाज़त कोन पिया ॾियनि। हेठि अधु घंटे खां पोइ वञी करे जॾहिं माण्हू गॾु थिया आहिनि, सिक्योरिटी यूनिवर्सिटी जी आई आहे, पोइ जेको आहे सो ज़ख़्मियुनि खे असीं अस्पताल आंदो आहे। यानी कि एॾो ज़ुल्म ऐं एॾी वहशत जेका आहे। ऐं हीअ जेके माण्हू चवनि था त 2 तंज़ीमुनि जे विच में जुड़ो आहे, 2 तंज़ीमुनि जे विच में को बि जुड़ो न आहे। सिधो सो हमलो सिंधी शोबे ते कयो आहे। असांजो मुतालबो आला ऐवाननि खां इहो आहे, कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खां इहो आहे त हीअ जेके गुंडा ऐं रहज़न आहिनि जन शागिर्दनि तोड़े उस्तादनि ते तशदुद कयो आहे उनखे फिलफोर गिरफ़्तार करे ऐं कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे।